लफ्ज़न का कदम तो जो हो फ़िरौन उनको मैं खुदा कह दूँ ये मुश्किल है, जो हो फ़िरौन मैं उनको खुदा कह दूँ ये मुश्किल है, जो है दज्जाल उनको अंबिया कह दूँ ये मुश्किल है। चाहे जंजीर पहना दो या सूली पे लटका दो, चाहे जंजीर पहना दो या सूली पे लटका दो, मगर मैं रहज़नों को रहनुमा कह दूँ ये मुश्किल है। सो अॼु अदा आर्ग्यूमेंट्स हुआ केस जा कॉग्निजेंस वारी पॉइंट ते, ठीकु आहे। ऐं ऑनरेबल कोर्ट खे कंसिडर करिणो आहे केस, ऐं असां जेको आहे सो कानून जी पासदारी कंदड़ जेको आहे सो पाकिस्तानी सिटीज़न आहियूं, ऐं जेको आहे सो इन जे करे 3 सालनि खां असां केस परसू कयूं पिया था। अॼु जेके आर्ग्यूमेंट्स थिया हिननि जे लॉयर साहब जे तरफ़ खां हमेशह वांगुरु डिले टैक्टिसन, तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो घंटो आर्ग्यूमेंट्स थिया, उन खां पोइ हिननि जे लॉयर साहब चयो त असांखे ॿी कंहिं कोर्ट खे अटेंड करिणो आहे ऐं उते असांखे टाइम ॾियणो आहे, उते असांखे वञिणो आहे। सो 3 सालनि खां वठी जेके ऑनरेबल कोर्ट आहे उन्हनि खे बि असां इहो रिक्वेस्ट कंदासीं त ठीकु आहे, अगरि हिननि जा तव्हां चओ था त इहे जेन्युइन इशूज़ आहिनि, जेन्युइन इशूज़ ते डिले थिए थो, त पोइ इहे जेन्युइन इशूज़ त सॼी ज़िंदगी ख़तमु न थींदा, त पोइ असां जेका उमेद रखी करे अचूं था अदालतुनि में उनजो छा थींदो। ऐं ॿी शइ इहा आहे त लास्ट हेयरिंग ते हिते एक्यूज़ बुरहान चांडियो, हिते जेको आहे सो सब इंस्पेक्टर शमसुद्दीन नालो हुयो उन्हनि जो, ऐं उहे हिते अची करे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे तहत माण्हुनि खे कढाइनि पिया, त बुरहान चांडियो उनखे बांह खां वठी करे धिको ॾिनो आहे। तव्हां ॾिसो त हिननि जूं बदमाशियूं एतिरियूं आहिनि वॾेरनि जूं, जागीरदारनि जूं। मुंहिंजो इहो सुवालु आहे, ऑनरेबल कोर्ट्स खां सुवालु आहे इहो, त छा वाक़ई जेके अदालतूं आहिनि हिननि वॾेरनि जूं जागीरूं आहिनि? छो त ॾिसो इहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो बिहेव रखंदा त असां आम जेके सिटीज़न आहियूं पाकिस्तान जा, जेके असां इंसाफ़ जे ख़ातिर हिते अचूं था, असांजे ज़हननि में सभई सवाल पैदा थियनि था। ऑनरेबल जेके कोर्ट्स आहिनि उहे पंहिंजो रोल हिन शइ ते प्ले करनि। ऐं ॿी शइ इहो मां हिननि खे मैसेज ॾियणु चाहींदमि, रिसेंटली सरदार खान चांडियो जे ख़िलाफ़ु, बुरहान खान चांडियो जे ख़िलाफ़ु पिटिशन्स फाइल थियूं आहिनि, ऐं मां हिन सिंध जी जेका बाशूर अवाम आहे उन्हनि खे सलाम पेश करणु चाहींदमि त हितां जा जेके इदारा आहिनि भले उहे जेको आहे सो कुझु न करे सघनि, हितां जा इदारा जेके आहिनि भले सुस्त रफ़्ती करनि, पर हितां जी जेका अवाम आहे उहा सुजाग थी चुकी आहे। ऐं जेको इनकलाब आहे उहो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थी त असां जंहिं मक़सद जे ख़िलाफ़ु हिते बीठा हुआसीं त हीअ असांखे मक़सदु पूरो करिणो आहे, फ्यूडलिज़म जे अगेंस्ट असां बीठा आहियूं। उन जागीरदारी निज़ाम खे अॼु टफ टाइम मिले पियो, सिंधी क़ौम जेका गैरतमंद क़ौम आहे उहा जागीरदारी निज़ाम खे अॼु टफ टाइम ॾिए पई, अवामी जेको आहे इनकलाब उहो अचे पियो। इहे लफ़्ज़ जेके आहिनि उन्हनि जी तशरीह थिए पई, जेके असां मज़लूमनि, असां महकूमनि इहे लफ़्ज़ चया हुआ त ए वक़्तु गवाही यादि कजामूं तो वटि आहे फ़रियाद कई, उन वक़्तु अॼु असांजी दह खे वरनायो आहे ऐं हिननि जागीरदारनि जी रस्ता रोक थी आहे। अॼु उहे महसूसु करनि था त अदालतुनि मां असांखे सज़ा लॻणी आहे। इहा ई वजह आहे जंहिंजे करे हू केसिस खे डिले करनि था। सो असां कोर्ट से यकीन रखूं था, असांखे उम्मीद आहे त इंशाल्लाह इंसाफ मिलंदो। मेरे जो उर्दू बोलने वाले भाई हैं, मैं उनको भी ये मैसेज देना चाहती हूँ और मैं उन्हें सलाम पेश करना चाहती हूँ कि हम अपनी जदोजहद में कामयाबी के तरफ जा रहे हैं, क्योंकि यह सरदार लोग केस से भागकर, केस ना चलाकर ये साबित करना चाह रहे हैं कि हमें कोर्ट से डर है, हमें ये डर है कि हमें जो अब अगर इनको इंसाफ मिलेगा तो हमें सज़ा लगे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।